अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारी जमात सगोरी, अजो को ही प्रोग्राम आला हजरत मोहसिने मिल्लत क़िबला पीर साईं सरदार जन जे सालगिरह शरीफ यानी संदन विलादत बासादत वारे ॾियारे जे ख़ुशी जे सिलसिले में हिन ॻोठ जे जमात ऐं ॿियनि सभिनी साथियुनि गॾिजी प्रोग्राम मुरतब कयो आहे। गुज़िरियल साल भी हिन जाइ ते प्रोग्राम थियो हो। साल गुज़रंदे देर कान थी, 12 महीना थिया। लॻे ईअं पियो जहिड़ो कालो को ॾियारो। हिन साल भी वरी अल्लाह ताला तव्हां असांखे हिन मुतबरक प्रोग्राम में शरीक थियण ऐं हिन प्रोग्राम खे मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। तव्हां ऐं असां आला हज़रत पीर साईं सरदार जन सां रूहानी रिश्ते में मुनसलिक आहियूं। इहो रिश्तो ऐं ताल्लुक कंहिं बि दुनियावी मक़सद जे लाइ न आहे। माण्हू दुनिया जे हिसाब सां बि वॾनि वॾनि माण्हुनि सां पंहिंजी वाबस्तगी पार्टी लेवल ते दुनियावी मक़सदनि जे करे सियासी हिसाब किताब सां रखंदा आहिनि ऐं उन मां हू दुनिया जा फ़ाइदा वठंदा आहिनि। पर तव्हांजो ऐं असांजो हिन पंहिंजे महबूब मुर्शिद करीम सां आले नबी सां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े सां जेको ताल्लुक आहे उहो दुनिया जो न आहे। सियासतदाननि ऐं लीडरनि खां कुझु मिलंदो आहे त माण्हू हुननि सां गॾु हूंदा आहिनि, पर जे न मिलंदो आहे त माण्हू पार्टी छॾे ॿिए पासे हलिया वेंदा आहिनि। तव्हां ऐं असांजो ताल्लुक हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि जे निस्बत सां हिन सज्जादा नशीन हिन खानकाह सां हिन मुर्शिद करीम सां दुनिया जो न आहे, अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे रज़ा वारो आहे। अल्लाह ताला शल इन ताल्लुक खे ता क़यामत क़ाइम रखे। मुंहिंजा दोस्त, मूं तव्हांजे आॾो क़ुरान करीम जी जेका आयत तलावत कई उनजो थोड़ो तर्जुमो मुख़्तसर ऐं पसे मंज़र ॿुधाए पंहिंजे मौज़ू ते अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो दफ़ो गॾिजी मोहब्बत सां सलात मुंहिंजे साईं ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा।
या सुभान अल्लाह तो रोज़े वारी चई तो जो रोज़े में हुजो ॾाढे जो ॾाढे अल्लाह कंदो सभिनि खे रोज़ो हूंदो पर घबरायो जे न भला त घड़ी खां पोइ छोड़ियूंसि था। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे थो फरमाए, कहिड़ो हबीब जंहिंजे मथां रब क़ुरान नाज़िल कयो आहे। ओहो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलहम्द खां वन्नास ताईं बिस्मिल्लाह खां वन्नास ताईं 30 सितारा अल्लाह पाक जंहिंजे मथां नाज़िल फरमाया। जय हबीब करीम के खुदा ताला जी ज़ात बाबरकात नबियन जो इमाम ऐं सरदार करे मोकिलियो। ओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बाइस तखलीक कायनात आ, अगर उन हबीब करीम जी ज़ात ना चेहा तो कुछ न चेहा। ही जमीनू ही आसमान ही जबल ही पहाड़ ही दुनिया ही कारोबार मुजादा का शैकाने कुल मताओ दुनिया कलील। रब फरमाईंदो आहे दुनिया जो साज़ो सामान थोड़ो आ, पर मुखे चवण जो त मां चवां अल्लाह जो अर्श, अल्लाह जी कुर्सी, अल्लाह जो लोह महफूज, खुदा ताला जे ज़ात बाबरकात खां सिवा जो कुछ भी आ इहो सब सदको मुझे प्यारे मोहम्मद करीम जो आ। खुदा कंहिंजो मोहताज नाहे, चओ खुदा कंहिंजो। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब करीम जी ज़ात बाबरकात जो अर्श आहे अल्लाह जो अर्श पर ठहियो मुस्तफा जे सदके आ, लोह महफूज आ, अल्लाह पाक उन में तकदीरूं लिखियूं आहिनि, पर इहो सभु सदको मुंहिंजे प्यारे नबी करीम जो आ। खुदा ताला जी ज़ात बाबरकात जो कुझु पैदा कयो आहे सभु नबी करीम जे सदके में पैदा कयो आहे। खुदा पाण अज़ली अबदी क़दीम रब्बा, खुदा कंहिंजो मोहताज नाहे। अगर कुझु बि न हुजे हा त बि खुदा आहे ऐं हूंदो, ऐं जे कुझु न बि हूंदो त बि खुदा आहे ऐं हूंदो। पर ही जेको जहान जो रंग आ सो सभु रब करीम पंहिंजे मिठे महबूब मोहम्मद करीम जे करे पैदा कयो आ। जंहिंजे करे रब करीम जग जोड़ियो ऐं क़यामत ताईं सभिनी साहदारनि खे खुदा ताला टुकुर उन हबीब जे सदके पियो खाराए। उन मुंहिंजे महबूब करीम खे अल्लाह ताला कायनात जी सूंह करे मोकिलियो। इन जग जो महबूब के अल्लाह तबारक व तआला रोशन सिज करे मोकिलियो। उन हबीब करीम के अल्लाह ताला फरमाए तो कुल ऐ मुंहिंजा हबीब तू माण्हुनि खे चओ। या अल्लाह छा चवां? रब से फरमाए तो चवीन ला असअलुकुम अलैहि अजरा। मां मोहम्मद करीम तव्हां के सही राह ॾेखारी, अवां के अल्लाह पाक जो दग दस्यो, कुफ्र खां बचायो, शिरक खां बचायो, बुतन जे पूजा खां बचायो, राह रास्त ते आंदो, हादी थी हिदायत कयम। आखिर मुंहिंजो भी को तव्हां ते को हिसाब लगे? जेकॾहिं को माण्हू कंहिंसां चङाई कंदो आहे, अल इंसान अबीदुल एहसान, इंसान माण्हू एहसान जो गुलाम आहे। तोसां जेकॾहिं को नौकरी वठी ॾेई त सॼी ज़िंदगी हुनजी गुलामी ॾींदो आहे, रस्ते जो को 1 किलोमीटर वठी ॾेई त सॼी ज़िंदगी हुनजी गुलामी कंदो आहे, स्कूल वठी ॾेई त हुनजी सॼी ज़िंदगी गुलामी कंदो आहे। पर अॻो हिकिड़े स्कूल मां ॿिए स्कूल में सवली तुंहिंजी बदली कराईंदो आहे त बि हुनजी गुलामी ॾींदो आहे, छो त यार एहसान कयो अथई। उहो त बेगुणो माण्हू चइबो, हुनजो गुण कजेसि वरी गुण यादि बि न करे। हबीबन करीमन असां ते केॾा गुण कया, केॾा वड़ कया, चओ सुभान अल्लाह। माण्हू त अॼुकल्ह चवनि था बाबा नबी हादी नाहे, नबी खे हिदायत जी ताक़त कान्हे। पोइ मिसाल ॾींदा आहिनि, अबा नबी जे हथ में हिदायत हुजे हा त चाचे खे न करे हा, नबी खे हिदायत हुजे हाथ में त पोइ अबू जेल असां केॾा जतन उन खे त हिदायत कान कयई। नबी जे हथ में कोन्हे बाबा, सभु अलाह जे हथ में आहे। बाबा कंहिंखे ख़बर कान्हे त अलाह जे हथ में छा आहे, सभिनी खे ख़बर आहे सभु कुझु ख़ुदा जे हथ में आहे या न आहे? अदा ॾाढे ॻाल्हायो।
वो केड़ो बेवकूफ है जो खुदा जी ताकत जो इनकार करे। खुदा जे हथ में सब कुछ आ, खुदा जी जात बाबरका जी ताकत हो केर इनकारी आ। इनी मुल्ला का पुछ दे ख़बर तुझे हथ में कोने। सुबह जो वणई त पिनण वञो, वणई त न वञो। अब हथ में हथन ला कोन अथन। हाणे अफगानिस्तान जे मथा हमलो थियो, दुख ॾाढो आ, सूर तमाम घणो आ जो मुस्लमान पिया मारजन। पर हिननि मुल्हनि जो मको मची वियो। रोडनि ते रस्तनि ते जुलूस जलसा वारोड़े वारो ऐं चर्दनि जे कढ झोलियूं हणिजो। बाबा अफगानिस्तान जे लाइ पैसा दियो। अफगानिस्तान जो लाहु निकिरी वियो, मुल्हनि पेट भरियो, हाणे लभनि ई कोन था पिया। 2-3 ॾींहं त मथो खाई आहे तालिबान तालिबान तालिबान। हाणे पुछो रे तालिबान बालिबान काॾे विया तव्हां वारा? हणी मुल्क जो ढूंगो ढेरी करे भींग करे बीह रहिया। इन्हनि मुल्हनि खे इख्तियार आहे पर नबी खे हिदायत जी ताकत न आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। ये कुरान खां अंधा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो, इन्नका लतहदी इला सिरातिम मुस्तक़ीम। अल्लाह जो कलाम। इन्नका अल्लाह से तो चवे बेशक मुंहिंजा हबीब तू। केर तो चवे कुरान में, इन्नका बेशक तू सोहना नबी लतहदी हिदायत कंदो इला सिरात मुस्तकीम। सैय्यम वाट ॾे रब चवे त नबी हादी आ, ही चवे थो त नबी हादी कोन्हे। नऊज़ बिल्लाह। असांजो अक़ीदो आहे असांजो नबी हादी आहे। असांजो छा ख़्याल आहे? असांजो अहिड़ो हादी आहे जो अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। सोणो नबी पाक भी कंदो आहे पलीतन खे, हिदायत भी कंदो आहे, सही वाट भी ॾेखारींदो आहे, किताब भी सेखारींदो आहे, हिकमत भी सेखारींदो आहे। पर अबू जहल खे हिदायत इन्ही जे करे कान थी। जेकॾहिं को ॼाणी वाणी खॾ में वञी किरे त उनखे छा कजे? अबू जहल पर पुठमान खे चवंदो, यार सच पुछो मां जेकॾहिं त मां ॿुधायांव त मुहम्मद सचो अथव। हाणे हिकिड़ो माण्हू बि तव्हां जे फाड़ारे जे इलाइक़े में चयो, बाबा सिज कोन्हे, मां छा कयांसि? तव्हां सभु चओ बाबा इहो बीठो आहे, चए न न कोन्हे। बाबा आहे अब्दुर्रहीम खे ताक़त जो बजाएसि। सॼो जहान थो चवे बाबा इहो बीठो आहे, सॼो इहो ॾिसो आहे न, चए न न कोन्हे। हाणे मूंखे ॿुधाए त सॼे जहान खे अल्लाह महबूब करीम जी ज़ात मक्को रोशन कयो, मदीनो रोशन कयो, हबश रोशन कयो, यमन रोशन कयो, सिंध रोशन कई। सॼे जहान में महबूब जो फैज़ पहुची वियो। वो जे अंधो अबू जहल न मञे त में नबी जे हिदायत में फ़र्क़ु कोन्हे। हू ज़िद्दी हो, हासिद हो, हिन वहाबिन वांगुरु बेदीन हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ज़िद ते चढ़ी वेठो हो। अल्लाह जे हबीब जो इन में ॾोह कोन्हे। भला जे नबी हिदायत न कयसि त मां पुछां थो अल्लाह छो न कयसि? जागो था अल्लाह निंड अथव? नबी त हिदायत कान कयसि, हो न सही, अल्लाह भला छो न कयसि? अल्लाह त ताक़त वारो आहे न, उन्हीं छो न कयसि? हे मुल्क में खुदा जे कायनात में भील कोली मेंढवा रशिया वहाबी सभु घुमनि था। इन्हनि खे चवनि थी हिदायत थिए, आख़िर भला इनखे बि ख़ुदा हिदायत करे। ओॾे भागा तव्हांखे हिदायत वहाबियो कान थी आहे त पोइ अबू जहल खे किथां थींदी? इन में महबूब जे फैज़ जो असर को मुजाहिद आहे, फ़र्क़ु कोन थो पवे पियो। खीर जो कमु आहे ताक़त जे, खीर जो कमु आहे इंसान में कुवत पैदा करे। पर जंहिंजो पेट ऐं आंड्रो ख़राब हूंदो, खाईंदो त दस्त थी पवंदसि। उनमें खीर जो कुसूर कोन्हे। चओ खीर जो कुसूर कोन्हे को, सॼो कुसूर हुनजे पंहिंजे आंड्रे जो आहे। मुजाहिदा मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात में को कुसूर कोन्हे को, जन न मञो तन जो पंहिंजो कुसूर आहे। मुंहिंजे हबीब जे लाइ त थोड़ा खजीअ जा रुना। हाय हाय, पाण मदीने में आया हन, मस्जिद शरीफ जो बुनियाद रखियो थल, कच्ची बस ठाही थल। अल्हम्दुलिल्लाह पर साल हिते ख़ैर लॻो पियो, हाणे पको बंगलो बि ठहियो पिया, पकी मस्जिद बि ठही पई आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीबन करीमन जा गुलाम खजूं वढे, छचा ॾे, थंभा ठाहे,
मुझे महबूब पाक जे लाइ मस्जिद तैयार कई थन। मुझा भाउ अज़ीज़ अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे त हबीबन जे मदीने में अचण खां कई साल अॻे मदीने जे झंग में हिकिड़ा वण ॿ पैदा थिया, ॿई गॾु। हिकिड़ो वण सिधो गोशो पियो वञे, हिकिड़ो टेडो पियो वञे। उन टेडे वण सिधे वण खे चयो सिधो न हल, छो? चई माण्हू वढे वेंदई, कामू ठाहींदई, दरनि में हणंदई, मूं वांगुरु टेडो हूंदे को वेझो ई कोन ईंदी। वण चयो त तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजी तबीयत मिज़ाज टेडी आहे, सो टेडो हल, मां त यार सिधो वेंदुसि। हू भी तैयार थियो, हू भी तैयार थियो। हबीब मदीने में आयो, मस्जिद जो बुनियाद रखियो। सहाबा किराम खे ख्याल थियो त मस्जिद नबवी लाइ को वण वढे, काम ठाहियूं, को थंभ ठाहियूं, को छा ठाहियूं। जंग में कुहाड़ा खणी काए पिया ॾिठो त माशा अल्लाह सुहिणो वण सिधो बीठो आहे। यार हे वाह जो वण आहे। सलाह करे वर कुंजे बाहूं खणी जमल वढणु शुरू कयो तो टेडो पियो चए ॾिस मां झलियो मां हाणे खा कटियो। जे तुंहिंजी मर्ज़ी भली वढनि। मुंहिंजा दोस्त थक लॻा, तुका कयूं, वढियूं, हुनखे ईज़ा आया, छिले वढे ठाहे, खलूं लाहे, हुनखे ॾाढा सूर थिया। पर जमल उन वण खे अची मुंहिंजे महबूब जे मिहराब ऐं मिंबर जे भर में खोड़ियूं, जुमे जे ॾींहुं रसूलुल्लाह हुन जे मथां बाह रखी त हुनजा सभु सूर लही विया। उनखां सभई ॻाल्हियूं विसरी वयूं, उनखां सभई मामला तय थी विया। दिलि में सोचई त वाह वाह, मुंहिंजी सिधाईअ मूंखे केॾो फ़ाइदो ॾिनो आहे। हबीब क़ुरान पियो पढ़े, क़ुरान पियो ॿुधे, हदीसूं ॿुधाए त हदीसूं पियो ॿुधे, दिलि पियो ठारे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन खजीअ जे थुड़ जे मथां ख़ुदा पाक जो कसम आहे, जे जहान घोर करे छॾे त हुनजी क़ीमत अञा वॾी आहे। ॿ टे जुमा साईं पढ़ाया। हिकिड़ो सहाबी हो, वाडके जो कमु, ड्रखाण जो कमु ॼाणंदो हो। अर्ज़ कई कि भला इजाज़त मिले त मां तव्हांजे लाइ कुर्सी ठाहियां। बीठा हो, ठाहिया, ॿियो सो वञी मदीने शरीफ़ जे उहद शरीफ़ जे भर में हो झंग अञा हुयो, उनजा निशान हुया। हाणे जीअं पोइ ख़तम थींदो थो वञे, उन्ही मज़ा कुझु लहे जी काठी जूं काठियूं वढे आयो, चीरे फाड़े ठाहे कुर्सी ठाहे ॿिए जुमे ते जी रखे। पाण करीम उन थड़ खे छॾे, खंभे खे छॾे ऐं कुर्सी ते वेही ख़ुतबो पढ़ियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हदीस पाक में ईंदो आहे, नबी करीम जी ज़ात ख़ुतबो पढ़णु शुरू कयो आहे। असहाबनि जो तवजो नबी पाक ॾे आहे, नबी पाक जो तवजो पंहिंजे असहाबनि ॾे आहे। उन खजीअ जे सुकल थुड़ वढियल टुकियल ॾिठो त दिलि भर मुखां धार थी वियो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, हदीस पाक में ईंदो आहे, ईअं पियो रोए जीअं ॾाचीअ खां गोरो छिॼी वञे ऐं गोरे जे छिॼण खां पोइ ॾाची रणाट कंदी आहे। अहिड़े नमूने सां हुन मां रोअण जो आवाज़ पियो अचे। सॼी मस्जिद नबवी वॼे पई, माण्हू हेॾे निहारनि होॾे निहारनि, केरु थो रोए? अबू बकर थो रोए, उमर थो रोए, उस्मान थो रोए, अली थो रोए, अबू ज़र थो रोए, अबू हुरैरो थो रोए, अब्बास थो रोए, केरु थो रोए? ख़बर कान पई पवे। मुंहिंजा अदा कईअ खे पतो कोन पियो त केरु थो रोए, पर ख़बर उन्ही खे पई जंहिंजे फिराक में रुनो पे। दिल भर नबी तां कुर्बान वञा, हबीबन मिंबर तां लथा, कुर्सी छॾियाऊं, हेठि लथा, ख़ुतबो बंदि कयऊं, हबीब हलण लॻो। साहबी हैरान थी विया, अलाए काॾे थो वञे। हबीब जी ज़ात बाबरकात सिधो न खजीअ जे थुड़ ॾे विया। माण्हू हैरत में अची विया। पाण करीम जीअं जो खजी जे थुड़ जे भर में विया त पंहिंजे रहमत वारा हथ फेराए भाकुर विधऊंसि। हदीस पाक में ईंदो आहे, हबीबन जो भाकुर विझण त हबीब जे झोली में ईअं पियो सुॾका भरे जी अम्मा जे कच्छ में ॿार सुरका भरींदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हबीबन अबू बकर ने निहारे फरमाया, सिद्दीक़ या रसूल अल्लाह। पाण फरमायो, अॼु मां मोहम्मद करीम इन खे न परचाया हा त इहो क़यामत ताईं पियो रोए हा। ईंदड़ नस्ल ॾिसनि हा, दुनिया ॾिसे हा ऐं दुनिया खे पतो पवे हा त मां मोहम्मद करीम जे फिराक में खजी जा थोड़ा भरवंदा। सरवरे कायनात अलैहिस्सलाम जी ज़ात हुन खजीअ जे थोड़ खे तसल्ली पई, घबराए न। क़यामत जे ॾिहाड़े जंहिं जन्नत जो वाली मां थींदुसि, उन जन्नत जे दरवाज़े ते तोखे पोखींदुसि।
हाणे भी तोखे माण्हुनि वांगुरु दफ़न कराया थो। जे माण्हू दफ़न थींदा आहिनि अहिड़े नमूने सां तूं दफ़न थींदे इन्ही जॻह ते मूंसां गॾु हूंदे क़यामत जे ॾिहाड़े साॻो जन्नती वण थी उथंदे। हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे फिराक में तदा वण बि रुना, वणनि खे बि क़दुरु हो। मुंहिंजा दोस्त जंहिंजो भाग हो उन सुञातो जे अबू जहल न सुञातो, कंहिं बदबख़्त न सुञातो, उन जे पंहिंजे भाग जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़िस्मत आहे। अलाह त चवे थो त वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। मुझो मोहम्मद करीम आयो ही इन जे लाइ त पलीतन खे अची पाक करे, अणपढ़ल खे किताब ऐं हिकमत सेखारे। हबीब जे अचण जे करे अल्लाह ताला जी ज़ात जहान खे आबाद फरमायो। उन हबीब अल्लाह था चवनि त हादी कोन्हे, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे हबीब जो सहाबी आहे, अबू हुरैरो नालो अथसि, आशिक़ रसूल आहे, मां हुनजी मुस्लमान कान्हे का। कॾहिं कावड़ बि अबू हुरैरे खे बि थप्पड़ूं हणंदी हुई, पुट खे मार कढंदी हुई, वरी कावड़ में सोणे नबी करीम खे बि घटि वधि ॻाल्हाईंदी हुई। हुनखे कावड़ त घणी ईंदी हुई, पर नबी पाक फरमाईंदा हुआ माउ पीउ भली काफ़र हुजनि त हुनखे उफ़ न चइजो। वो वेचारो अदब जे करे हुजूर जो चवण हिकिड़े ॾियारे को माईअ घणो ॻाल्हायो, ॾाढो अबू हुरैरो कावड़ियो ते खणी कुहाड़ी मारियांसि, पर वरी सरकार जो फरमान यादि आयो त नबी मनो कई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रोईंदो ॾुख में हुजूर जी दरबार में आयो, या रसूल अल्लाह या त मोकल ॾे या का दुआ कर। छा आहे क़िबला जो अम्मा तव्हांखे ॾाढो ॻाल्हायो आहे, ॾाढा सूर सठा अथमि, काॾे वञा, छा मर्ज़ी थी। क़िबला अम्मड़ भी मुसलमान थी पवे। मुझे रहमत वारे नबी न को हथ खयो, न को दुआ घुरी, न को महबूब करीम जी ज़ात मुराक़बो कयो, पाण उतां ई फरमाइनि था अबू हुरैरा वञ तूं घर वञ, तुंहिंजी मां मुसलमान थी वई आहे। मिशकात शरीफ खोलियो, हदीस जो किताब आहे। सैयदना अबू हुरैरे खे बि पक्का उतां पोयां पेर ॾेई भॻो आहे। घर अचे त दरवाज़ो बंदि आहे, अंदरां कड़ो आयो पियो आहे, पाणीअ जे किरण जो आवाज़ पियो अचे, जीअं को माण्हू पाणी केरींदो आहे, छड़कार पियो अचे, आवाज़ पियो अचे। दरवाज़ो वॼाई, अंदरां आवाज़ जो मन बिल बाब केरु आहे दर ते? चई मां अबू हुरैरो आहियां। अंदरां माउ थी चए बच्चा अबू हुरैरा तरस, मां गुस्ल थी कयां, तड़ु थी कयां, कपिड़ा लथा पिया, कपिड़ा जिस्म ते पायां, गुस्ल खां वादी थियां, दरवाज़ो खोलियां थी। अबू हुरैरे इंतज़ार कयो आहे, माई वेती आहे, वेझण खां पोइ कपिड़ा मटाया, कपिड़ा मटाए अबू हुरैरे जो दर खोलियो आहे। पर अजीब ॻाल्हि आहे, दर खोलण सां पई चवे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू हुरैरो हैरान आहे, ओ मुंहिंजी अम्मा 5 मिंट बि कोन गुज़रिया, हबीबन खे ॻाल्हाई पे, अलाए छा थी वियो थी। चवे थी बाबा मूंखे का ख़बर कान्हे का, तो पुठी ॾिनी आहे, मां सम्झां थो तूं महबूबन जी दरबार में पहुतो हूंदे, शिकायत कई हूंदई, हबीबन दुआ कई आहे, अल्लाह मुंहिंजा कल्ब खोले छॾिया, रब करीम मूंखे इस्लाम जी दौलत नसीब कई आहे। असांजो नबी हादी आहे, चओ सुभान अल्लाह। एड़ो हादी आहे जो दुनिया ते एड़ो ॿियो हादी ईंदो ई कोन। उन्ही महबूब खे रब फरमाए थो कुल्ला सहलकुम अलैहि अजरा, ऐं मुंहिंजा हबीब तूं इन उम्मत खे चओ, इन माण्हुनि खे चओ त मां तव्हांखे निमाज़ूं सेखारियूं, रोज़ा सेखारिया, हज पढ़ाया, इस्लाम जी दौलत ॾिनी, क़ुरान शरीफ़ जहिड़ी दौलत तव्हांखे ॾिनमि। हिकिड़े वहदहू ला शरीक रब जे दर ते झुकायो माव, बुतनि खां बचायो माव, मूर्तियुनि खां मंदर खां बचायो माव, अव्हांखे वहदहू ला शरीक रब जी हिदायत राह ॾेखारी माव। अव्हां ते मुंहिंजो हक़ थिए थो, पर मूंखे ॾोकड़ न खपनि, पैसा न खपनि, नज़रानो न खपे, धन दौलत न खपे, का शइ न खपे। ला असअलुकुम अलैहि अजरन, मां तव्हांखे दीन जी तबलीग जेका कई आहे इन जी मज़ूरी कोन थो घुरां, इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, मां मुहम्मद ॿियो कुझु नथो घुरां, बस हिकिड़ी ॻाल्हि घुरां थो त मुंहिंजनि माइटनि सां मुहबत कजो। मुंहिंजा जेके क़रीब आहिनि, सुभान अल्लाह, मुंहिंजा चओ चओ मुंहिंजा क़रीब आहिनि, क़ुर्ब कराबतदार जेके आहिनि, जंहिंजो मूंसां ताल्लुक आहे, जंहिंजो मूंसां ताल्लुक आहे, जंहिंजो
जन जो मूसा ताल्लुक आ उन्हीं मुझे ताल्लुक वारन करीबी रिश्तेदारन जो ख्याल कजो जेकॾहिं तव्हां उन्हनि सां मुहब्बत कई। कुरान शरीफ थो बाबा, मां कुरान करीम जी आयत पढ़ी आ जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे फरमायो आहे ऐं पंहिंजे हबीब खां ऐलान करायो आहे त दीन इस्लाम जे बारे में मुस्लमान ते मुंहिंजो हक़ आहे। कहिड़ो हक़ आहे मुस्लमान ते? मुस्लमान ते मुंहिंजो इहो हक़ आहे त मुस्लमान जो फर्ज़ आहे त जेके मां मुहम्मद करीम जा करीबी रिश्तेदार तन सां प्यार कई माना इस्लाम जो हक़ अदा कई। असांखे बि पीर साईं सरदार असां इन्ही जे करे प्यार आहे जो मुंहिंजे महबूब करीम जो बचड़ो आहे, सच्चो सैयद आहे, हुसैनी आहे, सैयदना इमाम हुसैन शहीद करबला जे खानदान सां हुन जो ताल्लुक आहे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, असांजे इस मुल्क में रवाज आहे माण्हू चवंदा आहिनि बाबा सैयद मेरो त बि पंज सेरो। मुंहिंजा दोस्त सैयद मेरो थींदो ई कोन्हे, कोई ग़लति पहाका ठाहिया थी। अल्लाह पाक मुंहिंजे महबूब जे बचड़नि जे लाइ अहल बैतनि जे लाइ क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे। सलात पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। ॾाढे पढ़ो सलात ॾाढे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। रब करीम फरमाईंदो आहे युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुझे महबूब करीम जा बचड़ो, मुझे नबी जा अहल बैतो, मां अल्लाह पाक इरादो कयो आहे त मुहम्मद मिठे जे अहल बैत खे अहिड़ो पाक कयां जो हुननि जे वेझो पलीती क़यामत ताईं ईंदी कान का। जेको सच्चो अहल बैत सैयद आहे न से उन जे वेझो न को बद अक़ीदगी ईंदी, न को बद मज़हगी भी ईंदी, न को ग़लत अक़ीदो ईंदो। उहो पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे दीन ऐं मसलक ते हूंदो ऐं माण्हुनि खे बि उन्ही जी राह ॾेखारींदो। अल्लाह ताला उन्हनि जी क़ुरान करीम में निशानी फरमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह हिन असांजे सिंध जे अंदरि जेको फैज़ जो दरियाह जारी फरमायो आहे, ख़ुदा जो कसम आहे रुगो सिंध न बल्कि हिंदुस्तान ताईं पहुतो आहे, अफ़गानिस्तान ताईं पहुतो आहे। उहो अफ़गानिस्तान जेको अॼुकल्ह जंग जे इलाइक़े में आहे, उन अफ़गानिस्तान में हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें अॼु बि हज़ारनि जे तादाद में हज़रत रोज़े धणी जा मुरीद मौजूद आहिनि। इएं न हज़ारनि जे तादाद में दरगाह ते कोन था अचनि, परे थी आहे, ॿिए मुल्क में हली आहे। पुछंदा आहिनि माण्हुनि खां बाबा तव्हांजो बैयत जो सिलसिलो कंहिंसां गॾियल आहे? चवंदा आहिनि सिंध जो सरताज हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह। ये सही रोज़े वारे वॾा कशाला कया, वॾियूं मेहनतूं कयूं, वॾियूं जफ़ाकशूं करे तबलीग कयूं, दीन जी ख़िदमत कयूं। मुंहिंजा दोस्त थरनि बरनि ताईं ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र खे पहुचायूं। जेके गुमराह माण्हू हुआ तन खे हिदायत ते आंदऊं। अल्लाह पाक इन जे सिलसिले खे अहिड़ो जारी फरमायो आहे जो 200 साल गुज़री आहे न ख़ुदा जे फज़ल सां उहो फैज़ जो सर दरियाह अॼु बि जारी आहे। मां तव्हांखे हर दफ़ा चवंदो आहियां, अॼु बि चवां थो, असांखे तव्हांखे जमात खे पीर साईं जे तरफ़ां इहो हुकुम आहे त ख़बरदार कंहिं बि ॿिए पीर जी गिला न कजो। समझो था अलाए न? कॾहिं बि पंहिंजे ज़ुबान मां कंहिं बि ॿिए पीर बुज़ुर्ग दरवेश जी ज़ुबान ते गिला न आणिजा। हज़रत रोज़े धणी फरमायो आहे जेको ॿिए पीर जी गिला थो करे उहो पंहिंजे मुर्शिद जी गिला थो करे। मुरीदनि पुछियोसीं कीअं? गिला ॿिए पीर जी कंदो, पंहिंजे जी कीअं? पाण फरमायो तव्हांखे ख़बर न आहे त सभिनी औलिया अल्लाह वटि जेको फैज़ आहे, पावर हाउस जेको आहे हिकिड़ी जाइ ते आहे, सभिनि जो फैज़ मदीने मां ईंदो आहे। पोइ जुदा जुदा लाइनूं आहिनि, तक़सीम थींदो आहे, को काॾे वेंदो आहे, को काॾे वेंदो आहे। बिजली साॻी आहे, पर मुंहिंजा अदा बिजली में जे ॻाढ़ो बल्ब हणंदे त ॻाढ़े रंग जो नज़र ईंदो, अछे रंग जो हणंदे त अछो नज़र ईंदो। मुंहिंजा अदा साए रंग जी बिजली हूंदी त साओ तोखे ते बल्ब नज़र ईंदो। बिजली जो को बि रंग कोन्हे, पर उन अल्लाह जे ज़मीन ते ज़िना थी थिए, अल्लाह जे ज़मीन ते चोरी थी थिए, अल्लाह जे ज़मीन ते क़त्ल था थियनि, अल्लाह जे ज़मीन ते भंगू पिया माण्हू पीअनि, अल्लाह जे ज़मीन ते ज़िनाऊं पियूं थियनि।
अल्लाह जो ॾोह त कोन्हे ज़मीन ते अल्लाह जे अल्लाह जे ज़मीन ते ॾोह थियो त अल्लाह जो ॾोह कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जे दरगाह ते कंहिं गुनाह कयो त दरगाह जो ॾोह कोन्हे। औलिया अल्लाह जा दुश्मन चवंदा बाबा पीरनि में ताक़त हुजे त झलनि छो था। मां चवंदो अल्लाह में त ताक़त आहे। उहो चवंदो ज़ानीअ जी टंग भॼे। रब फरमाईंदो आहे इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। अवा जो मां रसो ढिघो करे छॾियो आहे त भली गुनाह घणा कयो। हिकिड़ी जाइ ते पकड़िया अल्लाह ताला जे वलियनि जे दरगाहुनि ते जेकॾहिं के बुरायूं हन त उन में वलियनि जो ॾोह कोन्हे। पर मुंहिंजा अदा उते पोयर सुधरियो कोन, उन पोयर सधार कान कई। पर रोज़े धणी जी दरगाह ते अॼु बि उहो साॻो फैज़ आहे काल अल्लाह व काल रसूल जो ज़िक्र पियो हले। 5 वक्त मुंहिंजा दोस्त अज़ान नमाज़ बा जमात समाज पई हले। ला इलाहा इल्लल्लाह जो 2 दफ़ा ज़िक्र पियो हले। सुबुह खां क़ुरान करीम जी तालीम शुरू थींदी आहे, रात ताईं क़ुरान करीम जी तालीम हूंदी आहे। हज़ारनि जे तादाद में इन फैज़ वारे मर्कज़ तां हाफ़िज़ ऐं आलिम पैदा थियनि पिया, जेके हिंदुस्तान ताईं, बलोचिस्तान ताईं, पंजाब ताईं, पूरी सिंध में इन्हीं महबूब जे दीन जी खिदमत कन पिया। यो फैज़ आहे मुझे महबूब मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो ऐं मौजूदा सज्जादा नशीन आला हज़रत पीर सईद सरदार जी जंहिंजी तव्हां सालगिरह मल्हायो पिया, उन जी ख़ुसूसी निगाह करम आहे। मां अॻे बि तव्हांखे ॿुधायो, वरी बि तव्हांखे ॿुधायां, ईमान ताज़ो थी पवे। पीर साईं जन लाहौर खां सखर आया। पीर साईं जो मैनेजर गाड़ी कायो, फोन थियो त पीर साईं अचे थो, तूं गाड़ी काए अच। शाह साहब गाड़ी कायो न, शाह साहब मूंसां पाण ॻाल्हि कई जे पीर सिंह बादशाह जंजीअ जो ख़ैर जो हवाई अॾे ते लथा। मां अर्ज़ु करे वठी आयसि कि भला गाॾी हेॾे बीठी आहे, पाण गाॾी खे हलायूं। सखर जे शहर मां निकिरी हाणे दरगाह ॾे अचूं पिया। सखर वारी पुल दरिया जी टपी आयासीं। ख़ामोश आहे। जंहिं महिल अॻिते हलिया त मूंखे चयूं कहिड़ो हाल आहे शाह साहब, मुंहिंजो क़िबला दुआऊं आहिनि। बसि इहे पुछी मूंखे चयूं ॾे ख़बर मुंहिंजे नाने जा महिमान ख़ुशि आहिनि। सुभान अल्लाह। छा फरमायो त मुंहिंजे नाने जा महिमान ख़ुशि आहिनि। शाह साहब चयो त मां न सम्झी सघुसि, नाने जा महिमान कहिड़ा नानो कहिड़ा महिमान? अलाए छा मुंहिंजो क़िबला मां न सम्झी सघुसि, नाने जा महिमान कहिड़ा? पाण फरमायो त मुंहिंजो नानो रसूलुल्लाह आहे, उन जा महिमान मदरसे जा तालिबुल इल्म आहिनि। माण्हू वॾो परे खां ईंदो आहे, पुछंदो आहे बाबा बनी जो हाल कहिड़ो आहे, कमद जो हाल कहिड़ो आहे, फैशन जो हाल कहिड़ो आहे, खज़ाने जो हाल कहिड़ो आहे, ट्रैक्टर टालियूं कीअं थिया, मुंहिंजो कारोबार कीअं थियो। माण्हू इहो पुछंदा आहिनि। पर आला हज़रत पीर से सरदार या पुछा कोन थो करे, जे पुछा थो करे त पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे ग़ुलामनि जी पुछा थो करे पियो। अवा इन मां अंदाज़ो लॻायो त हिन जवान खे दीन सां ऐं दीन वारनि सां ऐं दीनदारनि सां केतिरी मुहबत आहे। अल्लाह खां दुआ कयो त रब करीम हिनखे ख़िज़री हयाती अता फरमाए। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। ॻाल्हियूं त नबी करीम जे शान जूं घणियूं आहिनि, खुटंदियूं कोन, पर हाणे जंहिंजो ॾियारो था मल्हायूं 2-3 ॻाल्हियूं उन जूं। हिकिड़ो नारो त हणो भेज बागारा जो। नारा त तमामु घणा आहिनि, पर अॼु हणो रुगो भेज बागारा। लाहौर में हिकिड़ी दावत हुजे, घणनि सालनि जी ॻाल्हि आहे। तमामु वॾा वॾा माण्हू दावत में आया। पीर साईं खे बि हुन में दावत हुजे। आगा खाननि जो जेको पीर आहे, इस्माइली हिकिड़ो फ़िरक़ो आहे, आगा खानी, वॾा तमामु करोड़पति, अरबपति, खरबपति, उन्ही खे बि दावत हुजे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जंहिं जाइ ते दावत हुई, हेॾां पीर साईं सरदार जी बि गाॾी उते पहुती, उन आगा खाननि जे पीर जी बि गाॾी उते। पीर साईं बि पंहिंजे गाॾी मां लथा, आगा खान बि पंहिंजे गाॾी मां लथो। पीर साईं खे सुञाणंदो, पीर साईं हुनखे सुञाणंदा, मिलिया, मिली पीर साईं पाण फरमायसि त साईं हलो, अॻ में हलो। हुन चयो साईं न, अॻ में तव्हां हलो। पीर साईं हुनखे ॿीहर फरमाया त अॻ में हलो, चई न, अॻ में तव्हां हलो। वरी पाण 3 दफ़ो फरमायो त साईं तूं वॾो पीर, अॻ में हल। हुन चयो मां कीअं वॾो आहियां? चई तूं एॾो वॾो पीर आहे जो तुंहिंजा मुरीद जॾहिं तूं कंहिंजी दावत ते वेंदो आहे त तोखे हीरनि में ऐं सोन में तोरींदा।
ऐं वाक़ई सची ॻाल्हि आहे। आगा खाननि जो पीर जॾहिं न मुंहिंजो आगा खान वटि ईंदो आहे त बाक़ाइदे नज़राने में हिकिड़े पासे पीर वेहे, ॿिए पासे ताराज़ी में उन पीर जे कद बुत जेतिरो सोन चांदी हीरा रखनि तॾहिं हुनखे नज़रानो पूरो कयो। ऐं अहिड़ो को बि ॿियो अहिड़ो पीर कोन्हे जो ईअं हुनखे माण्हू नज़रानो अहिड़ो ॾींदा हुजनि। पीर साईं चयोसि बाबा तूं वॾो पीर, तुंहिंजा मुरीद तोखे सोन में हीरनि में तोरींदा हल, ऐं तंहिंजे करे तूं अॻ में हल, मां तुंहिंजे पुठियां थो हलां। ॿी चई क़िबला आओ, मुंहिंजा मुरीद मूंखे यादि आहे, मूंखे ख़बर आहे त मूंखे हीरनि में तोरींदा हल, सोन में तोरींदा हल, बराबरी में को शक कोन्हे, पर मूंखे इहो बि इक़रार आहे जेकॾहिं मां पंहिंजे मुरीदनि खे चवां त मुंहिंजे लाइ सिर ॾियो त मुंहिंजा मुरीद चवंदा सोन ॾींदा सही, चांदी ॾींदा सही, टोकड़ ॾींदा सही, सिर कोन ॾींदा सही। क़िबला तूं सभिनी पीरनि में वॾो पीर आहे जो तूं हिकिड़ो सिर घिरे त तोखे लख सिर मिलंदा आहिनि। तूं उहो पीर आहे जो दुनिया में अहिड़ो को पीर कोन्हे। असां सोन घुरंदा आहियूं, सोन मिलंदो आहे पर सिर न मिलंदो आहे। तूं उहो पीर आहे जो तोखे अल्लाह ताला उहा इज़त बख़्शी आहे जो तुंहिंजे नाले सां, तुंहिंजे इशारे सां हिकिड़े खां सिर घुरंदो आहे त हज़ारनि जा माण्हू सिर पंहिंजा क़ुर्बान करण जे लाइ अची वेंदा आहिनि। ऐं इन में को वधाउ कोन्हे, हक़ीक़त सची ॻाल्हि आहे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जमात जा कारनामा कंहिंजे आॾो कोन्हनि छा, सभु कंहिंखे ख़बर आहे, देश जा माण्हू आयो इन सॼा सूर्य बादशाह ऐं इन पीर साईं सरदार जन जी 65 वारी लड़ाई, 69 71 वारी लड़ाई जा हिसाब आहिनि। पाण ऐलान फरमायूं त बाबा जंग ते हलणो आहे। मुंहिंजा उहे माण्हू अॼु बि मौजूद आहिनि जेके पक्का पोड़ा हलण जहिड़ा कोन आहे, उहे बि मैदान जे लाइ पहुची विया। फौजी भर्ती पिया कनि, चवंदा पोड़ा तूं पोड़ो आहे, मां पोड़ो न आहियां बाबा, पोड़ो लॻो पिया, ॾाढी अछी लॻी पई थी। पोड़ो त वियो, वञण सां वञी चई आने जी पुड़ी केस जी वठी, ॾाढी मथो कारो करे बंभोर थी बीठो, बाबा मां जवान आहियां, मूंखे मुजाहिदी में भर्ती कयो वञे। माण्हू चवंदा त सिर बचाइजे, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत मुताबिक़ जीअं सहाबी रसूलुल्लाह जे मथां सिर कुर्बान कंदा हुआ, इशारे जी देर हूंदी हुई त मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जे बि जमात में अल्लाह उहो पावर रखियो आहे जो इशारो थी वञे त हज़ारनि जे तादाद में सिर वढाइण वारा मौजूद थी वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिन जवान जो फैज़ अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो एतिरो वसी फरमायो आहे। हिन जी ज़िंदगी सॼी इनक़िलाबी ज़िंदगी रही आहे, अव्वल खां वठी करे हाणे संदन ख़ैर सां 74 साल उम्र थी वई आहे। दुआ कयो अल्लाह ताला अञा बि सिहत सलामती नसीब फरमाए, ख़ुदा ताला अञा बि सदन सायो असां ताईं ता देर क़ाइम दाइम फरमाए। मुंहिंजा दोस्त सारी ज़िंदगी अवां जेकॾहिं मुतालो कयो, अवां ॿाराड़ी जा माण्हू पढ़ो कोन था, ख़बर न आहे, तव्हां वॾनि वॾनि लेखकनि खां पढ़ंदड़नि खां पुछो त दुनिया जे तख़्ते ते अॼुकल्ह मुंहिंजा दोस्त अख़बारी लेवल ते, दुनियावी लेवल ते, सियासी लेवल ते जेके मुखालिफ़ हूंदा आहिनि, उहे बि चवंदा आहिनि यार अख़बार में पीर साहिब जो बयानु अचे त असांखे ॿुधाइजो। जंहिं ॾींहुं पीर साईं जो कंहिं बि सिंधी उर्दू अंग्रेज़ी अख़बार में बयानु अची वेंदो आहे त उहा अख़बार बचंदी कान्हे, हथो हथ मथे मथे खॼी वेंदी आहे। पीर साईं इशारनि में किनायनि में ॻाल्हि अहिड़ी कंदो आहे, माण्हू मुखालिफ़ चवंदा यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पर महीने खां पोइ चवंदा पीर साहिब चयो जीअं चई तीअं थी वेंदो आहे। हिकिड़े माण्हू मूंखे चयो त पीर साईं जी सियासत आहे, सियासत ॼाणे थो, वॾो सियासतदान आहे, तंहिंजे करे हुनखे ख़बर थी पई। मुंहिंजो हाओ सियासतदान पंहिंजी जॻह ते आहे, पर जेका अॻुवाट ख़बर थी पई सा सियासतदानी कान्हे, या करामत आहे। इहो रूहानी फैज़ आहे, जेका शइ थी कान्हे का पाण अॻुवाट ॿुधाईंदा आहिनि ऐं उहा जीअं फरमाईंदा आहिनि तीअं थींदी आहे। इहो छाजे करे जो अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू पंहिंजनि बाननि खे करामत सां नवाज़ींदो आहे, कमालात सां नवाज़ींदो आहे। जेको अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे राज़ी कंदो आहे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे रज़ा जे लाइ पंहिंजी ज़िंदगी सर्फ़ कंदो आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे नवाज़ींदो आहे, हुन जे क़ल्ब खे उजारींदो आहे, हुन जे क़ल्ब खे साफ़ फरमाईंदो आहे। मुंहिंजा दोस्त जेको अॻु में थियण वारा मामला न थींदा हूंदा आहिनि, उन्हनि जी अॻु में ई ख़बर ॾेई छॾींदो आहे। असांजे मुर्शिद करीम खे ख़ुदा तबारक व तआला उहा बसीरत अता फरमाई आहे। छाजे करे? इन्ही जे करे जो हुन जे दिलि में 24 कलाक पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी मोहब्बत आहे। जमात जे वेझनि माण्हुनि वेझा वेझा तव्हां कॾहिं वञी ॾिसो,
पाण त ख़ैर जो ज़ियारत कराईंदा आहिनि, परे खां दुआ घुरंदा आहिनि, जमायत हक़ ॿिए खे मुबारकूं ॾेई हली वेंदी आहे। पर जे कराची मौक़ो मिलई वेझो वञ ज़ियारत कराए पाव छा, उन खां पोइ जेका दुआ घुरंदा आहिनि त दुआ में संदुर लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि, हथ खणण सां चवंदा आहिनि ओ मुंहिंजे मुहम्मद जा रब। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे मुहम्मद मिठे जा रब, यानी सॾींदो रब खे आहे, पर रब करीम खे चवंदो आहे त मुंहिंजा रब तूं जहान जो त रब आहे, पर मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम जो बि रब आहे। ऐं मां तोखे टाइम थोरो आहे, अर्ज़ कयां त क़ुरान थो फरमाए, क़ुरान फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। हिकिड़ो यहूदी हो ऐं हिकिड़ो ज़ाहिरी मुसलमान हो। चओ अबा ज़ाहिरी, चओ ज़ाहिरी सम्झो था, मथे ते बि नरात निशान ठहियल हुअसि, ॾाढ़ी बि माशाअल्लाह ठूठ खां वॾी हुअसि, कांच बि मुजादा हो, ज़रे घट गोॾनि ते हुयसि, ऐं चवंदो वरी छा हो त नबी असां जहिड़ो आहे, खाईंदो पीअंदो आहे। सम्झो था न साईं, अहिड़ो मुसलमान पाणीअ जे वारे ते हो यहूदी मुसलमान विड़ी पिया। तव्हां बि पाणीअ वारे ते जहिड़ा कंदा हो न, अलाह बचाईंदो। तव्हांजी वरी सावड़ी शाख ॿेड़िया जो मीर वाह सुके, पर तव्हांजी शाख सुके ई कान। अलाह कंदो सदाईं आबाद। पाणी जे वारे ते जहिड़ो थी पियो, नबी साईं वटि ॿई फ़ैसिलो खणी आया, यहूदी बि त मुसलमान बि। सरकार ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अमीन आहे। चओ सुभान अल्लाह। ईअं कोन कंदो आहे नबी साईं त हे ज़ाहिर में मुसलमान आहे, मुंहिंजे पार्टी जो आहे, हिनखे फ़ाइदो ॾियां, हे यहूदी आहे, मुंहिंजे पार्टी में न आहे, तव्हांजे खे नुक़सान ॾियां। न न, ख़ुदा जो रसूल इंसाफ़ वारो आहे। दाई हलीमा, चओ सुभान अल्लाह, उहा चवंदी आहे त जॾहिं मां 8 ॾिहाड़नि जो नबी सोणो हुयो, अमड़ खां ऐं ॾाॾे खां मोकल घुरी पाण खयो, महबूब करीम जे अचण खां अॻु में मुंहिंजो थणु हिकिड़ो सुकल हो, हिकिड़े में खीर हो। पुटड़ो हो 6 महीने जो, कंगीअ जो बीमार हो, हुनखे पासा लॻी विया हा, खीर हुयो ई कोन, बाका करे 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 कंडा थी वियो हो। पर महबूब खे मां जो झोली में खयो त हुज़ूर जे अचण सां मुंहिंजा ॿई थण सावा थी विया। अम्मा दाई हलीमा थी चवे त मां अबे खां, अम्मा खां ऐं ॾाॾे खां इजाज़त वरिती, अमड़ आमना खां ऐं सैयदना अब्दुल मुत्तलिब खां त खीर पीआरियोसि। चई हा, पहिरों दफ़ो मां हुज़ूर जे घर में हुज़ूर खे खीर पीआरियो। सॼे पासे मुंहिंजे हबीब खीर पी ड्रव कयो, 8 ॾींहंनि जो आहे। घणनि ॾींहंनि जो? 8 ॾींहंनि जो आहे। खीर पी ड्रव जंहिंमहिल कयूं, वात मुबारक कढियऊं, अम्मा हलीमा थी चए त मां चयो त भला हाणे खाॿे पासे पीआरियां। अमड़ हेॾां बि पीआरींदी आहे त वरी हेॾे बि पीआरींदी आहे। अमड़ हलीमा थी चए त मां हेॾां खीर पीआरे ड्रव कराए पाण वात जो कढियऊं त मुंहिंजो शायदि खीर खपियो, हेॾां पीआरियां, हेॾे जो आंदुम त 8 ॾींहंनि जो हबीबा पंहिंजे ज़ुबान सां, नूरानी ज़ुबान सां ॻाल्हाइनि पिया, फरमाइनि पिया, ओ अमड़ दाई हलीमा, मां मोहम्मद इंसाफ़ करण आयो आहियां। हे मुंहिंजो हक़ आहे, मूं पीतो आहे, मुंहिंजे भाउ जो हक़ आहे जेको अॻे बुखो मरंदो हो, अॼु मुंहिंजे सदके पी ड्रव करे। मां हक़ खाइण न आयो आहियां, हक़ ॾियण आयो आहियां। हाणे मुंहिंजे सदके चओ त हेॾो इहो भाउ पी ड्रव करे। हाणे मूंखे ॿुधाए त अहिड़ो इंसाफ़ वारो कंहिंसां बेइंसाफ़ी कंदो ॻाल्हायो आहे न, जेको ॼमण सां ई अदालत क़ाइमु कयूं थो अचे पियो। उन मुंहिंजे महबूब पाक फ़ैसिलो ॾिनो त यहूदी कूड़ो सचो आहे, हुनजी दावा पाणी जी सची आहे, अॻ में पाणी उहो झलींदो, पोइ जे बचंदो त हे मुसलमान। मुसलमान अॻे ई सड़ियल हो। हा, इहो सुठो नालो रखियो अथव। मुनाफ़िक़ त हुयो न, बा छा हुयो? सड़ियो त वेठो हो दिलि में, ॿाहिरि निकिरी चई मारे छॾी, फ़ैसिलो त मूंखे कोन पियो। यहूदी खे चइण ॻाल्हि ॿुध, हल त फ़ैसिलो त हज़रत अमीर उमर खां करायो। कंहिंखां था फ़ैसिलो करायूं? हज़रत अमीर उमर खां था फ़ैसिलो करायूं। हुन वरी दिलि में सोचियो त अमीर उमर सख़्तु आहे,
यहूदन ते कावड़ियल हाणे तरफदारी मुंहिंजी कंदो यहूदी खे घाटो ॾींदो पर उनखे इहा भुल हुई दोस्तो अदीज़ो हज़रत अमीर उमर जी जमल यहूदी ॻाल्हि ॿुधी आहे तमल चई त यार नबी मथे या उमर मथे चई नबी मथे आहे कि पोइ नबी फ़ैसिलो कयो आहे तूं उमर ॾे थो हली हमेशह कानून आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो थी वियो त उहो वरी ठरी वारी कोर्ट में कोन ईंदो ठरी वारे फ़ैसिले खे सुप्रीम में खणी वञिबो पर सुप्रीम वारो फ़ैसिलो ठरी वारी कोर्ट में कोन हलंदो हुन चयो त रसूलुल्लाह जो फ़ैसिलो हेठी कोर्ट में कीअं ईंदो पर जे तूं हरू भरू चंडो थियो आहे वहाबी त हल मां हज़रत उमर ॾे हलण लाइ बि तयारु आहियां हज़रत अमीर उमर जो फ़ैसिलो बि मूंखे क़बूल आहे यहूदी खे बि पक्का त मुहम्मद जा ग़ुलाम बेइंसाफ़ी न कंदा चओ मुस्तफ़ा जा ग़ुलाम ॾाढे त चओ ॾाढे इहो कंहिंजो अक़ीदो आहे यहूदी जो छा आहे अक़ीदो त मुस्तफ़ा जा ग़ुलाम बेइंसाफ़ी अॼुकल्ह जा ॾंडई कूंडई त यहूदनि खे बि मारे गरड़ घोट ऐं अलीअ जी ओट अचे जे भली करे अचे सिर्फ सैयद जो बचे कूड़ी कांगड़ में नचे हिकड़ी पोख त बि पचे मुल्ला मौलवी न बचे जे बचे त टोपी टांडे हेठां अचे वरी छा चवंदई जे बाबा भंग नाहे गाह आहे असांखे पीअणो मुबाह आहे भला जेको मुल्लो मरी पियो त रब्बानी राह पर जे न मवाली मरी पियो त ताल कोई तबाह हुआ बस मवाली मरी पियो त सुभान अल्लाह मवाली मरो त जो लानत हुजेस मवाली जे मरण ते सुभान अल्लाह न कयो हाणे इहे बेदीन जिनखे तहारत जी ख़बर नाहे अमीर उमर जहिड़े जवान जी गिला कंदा खुदा जो कसम आहे रोज़े सां वेठो आहियां सिज लहे पियो मूं हदीस पाक में पढ़ियो आहे रसूलुल्लाह फरमाइनि था त पूरी काइनात में क़यामत जे ॾिहाड़े 1.25 लख नबी बि हूंदा वली बि हूंदा गौस बि हूंदा मां मुहम्मद बि हूंदुसि अल्लाह ताला क़यामत में दीदार त सभिनी खे कराईंदो पर पूरी काइनात में हिकिड़ो अमीर उमर हूंदो जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो कुदरत वारो हथ मिलाईंदो छा समझो थी अल्लाह साईं जंहिंखे पंहिंजो हथ मुबारक कुदरत जो हथ मिलाए जेके मुसाफ़ो कबो आहे कंहिंखे खीकारबो आहे ॿियनि खे दीदार थिए हज़रत अमीर उमर खे ख़ुदा कुदरत वारो हथ मिलाए अल्लाह जो बेमिसल हथ आहे तो मूं जहिड़ो न आहे न को सोचजा उहो महबूब जो फ़ैसिलो आहे एॾे जवान जी जेको गिला करे अबा उन जो कहिड़ो हाल हूंदो तो नऊज़ बिल्लाह मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे बारे में महबूब जे गुलामन जे बारे में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक घट वध ॻाल्हाइनि था इन्हनि जे चवण ते न लॻजो ये वरी छा चवंदा आहिनि बाबा अहल बैत जी मोहब्बत तॾहिं आहे जॾहिं असहाबनि खे गारियूं मिलंदियूं पर ईअं ग़लति आहे असहाबनि खे जेको गार थो ॾिए उहो बि सम्झ त अहल बैत जो दुश्मन आहे छा लिखियो थी अदा सलात बुलंद आवाज़ सां त आशा खे कंहिं मारायो केरु थो चवे कूड़ थो हणे बीबी आशा सिद्दीक़ा खे कहीं कोन मारायो बीबी आशा खे न कंहिं क़त्ल करायो हो बीबी आशा बीमार थी पई पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा बीमारी में पूरा कयईं अबू हुरैरे हुनजी निमाज़ पढ़ाई जन्नतुल बक़िया में हुनजी मज़ार आहे केरु थो चवे त हुनखे कंहिं मारायो कूड़ था हणनि ग़लति था चवनि बीबी साहिबा जी ज़िंदगी पंहिंजी बीमारी में पूरी थी आहे सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे हाणे ॻाल्हि ॿुधो उन शख़्स छा चयो त फ़ैसिलो हज़रत अमीर उमर ॾे था करायूं पाणी जो यहूदी जो त मूंखे ईमान आहे अबा छा कई ही जेके मवाला इहे त न यहूदी खे बि मारे विया जो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हज़रत अमीर उमर खे घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं अहल बैत जे मोहब्बत लाइ शर्त कहिड़ो नबी जेके साहबनि जी गिला कयो ऐं ॿी वरी मुसीबत तव्हांखे ॿुधायां असांजे सिंध में अॼुकल्ह वरी जेके अणपढ़ियल शाह साहब आहिनि सैयद सगोरा उनखे छा चवनि बाबा काठ जी कुन्नी ऐं सैयद सुन्नी थींदो ई अब न पाड़ारे में काठ जी कुन्नी आहे छो हेठां बाहि त साड़े छॾींदुसि न काठ जी कुन्नी थींदी कान ॻाल्हि
त सैयद बि सुन्नी कोन थींदो। हाणे इहो मवाल ने हदीस ठाही अलाए कहिड़े किताब में आहे त काठ जी कुनी ऐं सैयद सुन्नी कोन थींदो आहे। हाणे हेॾे सच पां तोखां पुछां थो त हज़रत रोज़े धणी सैयद आहे या न आहे? अब्दुल कादिर जीलानी सैयद आहे या न आहे? हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी सैयद आहे या न आहे? इहे त सैयद आहिनि बि सैयद वरी आहिनि बि अहले सुन्नत जा सरदार। सोहणो कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह सैयद आहे या न आहे? ऐं आहे बि अहले सुन्नत जो नालो बि अथसि मोहम्मद उस्मान। शीए खे चओ त उस्मान तुंहिंजे घर में को नालो आहे? रखंदे ई कोन। तू उस्मान खां नफ़रत कंदो आहे। कलंदर शहबाज जो नालो ई मोहम्मद उस्मान आहे। रोज़े धणी सचो सैयद आहे त उहो साहब मूं सां गॾु अहले सुन्नत जो सरदार आहे। पीरनि जो पीर जंहिंजो कुल पीर ते कदम आहे मुंहिंजा त उहो बि सचो सैयद आहे। उहो बि अहले सुन्नत जमात जो पेशवा आहे। इहा हिन जी हदीस कूड़ी ठहियल आहे। हे चवंदा त सैयद सुन्नी काठ जी कुनी कान थींदो आहे। मां वरी चवंदो आहियां त बाबा काठ जो ॾीओ ऐं सैयद शीओ थींदो ई कोन। कोन सम्झो? काठ जो चओ काठ जो सैयद थींदो ई कोन। न को काठ जो ॾीओ थींदो न को सैयद शीओ थींदो। सैयद उहो हूंदो आहे जेको मुहम्मद करीम जे सुन्नत ते हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि पूरी कयां। हाणे खजी पई विरहाजे ॼाण रोज़ो छोड़ियो आहे। अर्ज़ ही हुयो हज़रत उमर ॾे ॿई आया। दरवाज़ो खड़काऊं ठक ठक ठक। हज़रत उमर जो बाबा छा आहे? चइसि अचो ॿाहिरि आया छा ॻाल्हि आहे? चई असांजो फ़ैसिलो कयो। पाणीअ जे मामले ते असां यहूदी ऐं मुस्लमान हिविड़ी पिया हूं। फ़ैसिलो कयो। यहूदी रड़ कई। अब चुपचाप विरहायो ॻाल्हायो न। यहूदी रड़ कई ओ उमर साईं जी जो फ़ैसिलो तो वटि पोइ आयो आहे। अॻ में फ़ैसिलो मिठड़े मोहम्मद करीम कयो आहे। उन मूंखे हक़ ॾियारियो आहे। पर ही थो चवे ही जेको ज़ाहिरी मुस्लमान थो सॾाए इहो थो चवे त मूंखे रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल कोन्हे। मूंखे फ़ैसिलो क़बूल आहे हज़रत उमर जो। हज़रत उमर मुस्लमान ने ॾियारे चयो हाओ तोखे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे? चए हा। रसूलुल्लाह जो न? चए न। मुंहिंजो क़बूल थी? चए हा। चए अला मकानकुम बीहो। अंदर वियो वञी तलवार खणी आयो। तलवार खणी ॿाहिरि जीअं जो आयो अचण सां उन ज़ाहिरी मुस्लमान जे कंध ते ठका जो कढाई त मुंडी लही पई। हज़रत उमर चयो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो फ़ैसिलो क़बूल न कंदो उमर जो फ़ैसिलो उन जे लाइ ई आहे। अमरा खे ढेर करे जो मरी पियो त हुन जा ॿिया संगती बि हुया। पार्टी अथनि न बाबा। ये बिस्तरा खणी घुमनि पिया ॻोठनि में। पार्टी वारा अची कावड़ा वञ सही हज़रत उमर मुस्लमान मारे विधो। केरु मारियई? मुस्लमान मारे विधई। बड़ा मुस्लमान हलो नबी ॾे। वफ़द वठी रसूलुल्लाह ॾे आया। साईं हज़रत उमर असांजो भाउ वीचारो मुस्लमान निमाज़ी। साईं निमाज़ी अॼुकल्ह चवंदा ॾाढा नेक निमाज़ी। साईं निमाज़ी पक्को निमाज़ी। इहो मुस्लमान मारे विधई। कहर थियो वठी रड़ियूं कयूं। नबी से उमर खे घुरायो छो मुस्लमान मारी? हज़रत उमर आयो हेॾो। हज़रत उमर आयो अर्श तां वरी जिब्रील लही आयो। हज़रत उमर खां नबी अञा पुछो ई कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो फला व रब्बिक ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आहे। कसम केरु थो खणे? चओ अल्लाह। चओ ॾाढे चओ अल्लाह। ॾाढे चओ अल्लाह। कसम केरु थो खणे? पोइ पाण अल्लाह पियो चए त मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आहे। पोइ को ॿियो हो छा रब? चओ उहो साॻियो ई रब आहे। पर रब करीम पंहिंजे रबूबियत जी निस्बत बि पंहिंजे हबीब ॾे थो करे त मुंहिंजा हबीब मां रब्बुल आलमीन आहियां। पर मज़ो इन्ही में आहे जो मां रब चवां त मां मुहम्मद जो रब आहियां। त मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जे दुआ जो अंदाज़ बि इहो हूंदो आहे ओ मुंहिंजे मुहम्मद जा अल्लाह।
यानी अल्लाह पाक के रब करीम जे ज़ात बाबरकात के असां जो मुर्शिद करीम जरी दुआ में अर्ज़ कंदो आ त अॻ में ईअं चवंदो आ ओ मुंहिंजे मुहम्मद करीम मिठड़े रबीअ जा अल्लाह रब करीम राज़ी थींदो आ ते राज़ी थींदो आ त दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि दुआ क़बूल थींदी आ त बेड़ा पार थींदा आहिनि हाणे ॻाल्हि पूरी कयां रब क़ुरान पाक जी आयत में चयो त या रसूल अल्लाह उमर साईं मुस्लमान कोन मारियो आ मुनाफ़िक़ मारियो अथई छाजे लाइ त जेको तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल नथो करे सो मोमिन थी नथो सघे मोमिन ओ हूंदो जेको मुहम्मद मिठे जा फ़ैसिला क़बूल कंदो ऐं जेको रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल न कंदो सो मोमिन नथो थी सघे मालूम थियो त जंहिं रसूलुल्लाह जी दामन वरती उहो मुस्लमान आहे भली अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे दरबार में केॾो बि गुनाहगार हुजे पर हबीब जे सदके ख़ुदा हुन जा गुनाह बि माफ़ कंदो पर जे ज़ाहिर में आबिद ऐं ज़ाहिद आहे पाण खे पिया पाक दामन सॾे थो ऐं सोणे नबी करीम जी दामन नथो वठे ओ कॾहिं भी मोमिन नथो थी सघे असां मुस्लमाननि जो फर्ज़ आहे त असां मुस्लमान नबी पाक सां त मोहब्बत कयूं पर नबी जे आल बैत आल सां भी प्यार कयूं आल बैतन सां प्यार कयूं नबी पाक जे बचन सां प्यार कयूं जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात सां प्यार कंदो आहे ख़ुदा जी ज़ात बाबरकात जा बेड़ा पार कंदो आहे हिकिड़ो तव्हां जे ख़िदमत में वाक़ियो ॿुधायां तेसीं 2-3 मिंट अञा रोज़े छोड़ण में आहिनि पोइ दुआ ख़ैर जी 2-3 कैसेटूं को खणी आयो आहे अज़ीम खणी आयो आहे माशा अल्लाह अज़ीम वीचारे मुंहिंजूं कैसेटूं हथ करे ऐं हिन खे नए सिर भराए विराए थो रमज़ान जी फज़ीलत मौज़ू लिखियल आहे रोज़े जी फज़ीलत मसाला इहे वठिजोसि ऐं हिन वीचारे नफ़ो बफ़ो बि कोन रखियो आहे ॿियनि खां मिड़ी सस्तियूं थो विकिणे हिन खां वठंदा कयो वठी ऐं तव्हां ॿुधो पंहिंजे घरनि में हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे निस्बत जो ख्याल कंदा कयो चओ सुभान अल्लाह महबूब पाक अलैहिस्सलाम जी निस्बत कीअं ॾिसो सहाबी चवंदा है रसूलुल्लाह जो चोलो आहे हे रसूलुल्लाह जी दस्तार आहे हे नबी करीम जो वार आहे हे नबी करीम जी नालाइन आहे हे नबी करीम जी पेज़ार आहे मुंहिंजा दोस्त हे हुज़ूर जे जिस्म जा कपड़ा जिस्म जूं शयूं हूं उन जो सहाबा अदब कंदा हुआ पर अहल बैत सैयद सगोरा सादात किराम जे आला हज़रत क़िबला पीर साईं सरदार रोज़े धणी रहमतुल्लाह जो बचड़ो आहे इन्हनि जे जिस्म में खून मुंहिंजे महबूब मुहम्मद जो खून गॾियल आहे वो जन जे जिस्म में रसूलुल्लाह जो खून हुजे जेके बराह रास्त रसूलुल्लाह सां मुतालिक हुजन उन्हनि जी मुहब्बत उन्हनि जी ख़िदमत उन्हनि जो अदब मोमिन जे लाइ ईमान जो जुज़्व जेकॾहिं उन्हनि सां थोरो बि कंहिं बुग़्ज़ रखियो हसद कयो साड़ कयो मुंहिंजा दोस्तनि जो ईमान ज़ाया थी वेंदो ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात उन ते नाराज़ थी पवंदो मोमिन जो कमु आहे जे नबी करीम जो सचो उम्मती सॾाए त रसूलुल्लाह जे आल सां आल बैतन सां प्यार करे हिकिड़ो वाक़ियो आहे बगदाद जे शहर में ॿ सैयद आया नंढड़ा हिकिड़े वॾेरे खे चयो असांखे राति रहा आहे हुन चयो तव्हां सैयद हो त शुजरो ॾेखारियो पीढ़ीअ जी लिखत ॾेखारियो ईअं था सैयद सॾायो मां न रहाईंदुसि हलिया विया हिकिड़ो यहूदी आहे हुन चयो तव्हां मां वटि हलो मां तव्हांखे रहायां तव्हांजे नबी सां मूंखे प्यार आहे आहियां यहूदी पर मुशरिक न आहियां हिलाल खाईंदो हा मां तव्हांखे हिलाल खारायां राति जो ॿई शहज़ादा पंहिंजे घर वठी उनजी ख़िदमत कई मुसलमान पंहिंजे घर निभागो सुम्ही पियो ही यहूदी ॿई शहज़ादा वठी पंहिंजे घर सुतो पियो आहे उहो मुसलमान ख्वाब पियो लहे क़यामत थी आहे वॾो हिकिड़ो कोट आहे चवनि था जन्नत आहे हुनजे दर ते रसूलुल्लाह कुर्सी विझू वेठो आहे माण्हू कतार ॿधी जन्नत में वञनि पिया उहो मुस्लमान जंहिं साहिबज़ादा तड़िया हा सैयद तड़े छॾिया हा उहो बि अची कतार में बीठो अञा जो चिताए निहारे त ॿ माण्हू छॾे टियों माण्हू अॻियां उहो पाड़ेसरी यहूदी बि बीठो आहे उन मुसलमान सोचियो त रसूलुल्लाह इनखे कीअं जन्नत में मोकिलींदो यहूदी जो जन्नत में छा ॾिसां पाण ई हुज़ूर वटि वेंदो महबूब करीम जी ज़ात बाह खां वठी उन यहूदी खे बि जन्नत में मोकिले ॿ माण्हू ॿिया आया उहे बि जन्नत में आया जमल हिन जो वारो आयो त हुज़ूर बाह खां वठी चयोसि केरु चयोसि मां त मुसलमान आहियां पाण फरमायो तूं मुसलमान आहे हा साईं जे मुसलमान आहे त शुजरो ॾेखार पीढ़ी ॾेखार लिखत ॾेखार मुसलमान तो सदाई जेके भला माखो था पुछो मां त 7 पीढ़ियों मुसलमान आहियां मां हुनखे सुञाणंदो आहियां जेको हाणे मोकिलियो थो यहूदी आहे उहो वियो उन खां कोन पुछो